प्यारो स्टेशन वेझो ॻोठ सचारो में अब्बास ब्राह्मणी के मुबैना मुक़ाबले में मारण खिलाफ़ ब्राह्मणी बिरादरी के माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर मेमण मौजूद मुज़ाहिरनि में गौस बख्श, रियाज़ ब्राह्मणी, इस्लाम ब्राह्मणी, अली नवाज़ ब्राह्मणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। उन्हनि SSP दादू इरफान समो खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जुड़तो मुक़ाबलो कंदड़ SHO काबुल भाईयो के फौरी तौर ते मुअत्तल कयो वञे। कत्ल कयो आहे, बेगुनाह उनके फुल फिराई करे शहीद कयो आहे। बारह मेहरबानी वज़ीर आला मुराद अली शाह के दरखास्त आहे त असांजे अब्बास ब्राह्मणी जो इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ कयो, हुन सां ज़ुल्म थियो आहे माज़ूर वीचारे सां। ब्राह्मणी वीचारो माज़ूर हो, हुन सां बेवाजबी थी आहे, हुन सां वॾो क़त्ल हुन सां थियो आहे। माज़ूर जो इंसाफ़ कयो वञे, उहो पंहिंजे बच्चनि जी रोज़ी कंदो। 2017 में हुनजा टोटल केस ख़त्म थी विया। बेगुनाह रिक्शा ड्राइवर अब्बास ब्राह्मणी के बिना कंहिं वारंट जे, बिना कंहिं FIR फरियाद जे सीता रोड में हू रिक्शा हलाईंदो। 2 टंगुनि खां भाई हू हाफ फिराई थियल हो। हुनखे सीता मां 3 बजे शाम जो खणी वञी हिननि मेहड़ में मुक़ाबलो करे ॼाणायो आहे। असीं हुनजे नाहक क़त्ल सां, हुनजे थियल बेगुनाह खून जो इंसाफ़ था घुरूं SSP इरफान समो साहब खां।